एक लौंग के एक ऐसी चमत्कारी टोटके बताने जा रहा हूं, उस लौंग के टोटके के द्वारा आपका जो है दुकान में ठीक है ना वीडियोस ॾिसी रहिया आहियो भेण यार ये ॾींहं चालू है मथा बोनस हलाइण है सब माण्हू ऑनलाइन जे चक्कर में लगा पिया आहिनि मथा ही टोटका ॾिसी ॿ ग्राहक असां वटि बि अची वञनि इन्हनि टोटकनि सां कुछ भी न थींदो आहे इन सां सिर्फ लाइक्स फॉलोवर्स वधंदा आहिनि त भेण तव्हां ई कोई रस्तो ॿुधायो जंहिंसां ॿ ग्राहक अचनि असांजो हिकिड़ो ई रस्तो आहे सिंधियुनि जो असांजो इष्ट देव साईं झूलेलाल उन दर वञो पलव पायो जोत ॿारियो रोज नथा वञी सघो त खाली ठारूअ ॾींहुं वञो ठारूअ ॾींहुं भेण इहो ठारूअ ॾींहुं छा थींदो आहे जुमे खे ठारूअ जो ॾींहुं चइबो आहे इन ॾींहुं लाल साईं जो जनम थियो हो उन ठारूअ जे ॾींहं जी पंहिंजी महिमा आहे उन ॾींहुं लाल साईं जो दर्शन कजे पर भेण हिते टाइम मिले किथे थो दुकान छॾे सघिजे काथे थो अगर तव्हां नथा वञी सघो त घर ऐं दुकान में जोत ॿारियो जल जो छंडो हणो पोइ ॾिसो लाल साईं पंहिंजा रस्ता पाण ई खोलींदो हा ज़रूर हलो हाणे मूंखे सैंडल्स ॾेखारियो हाँ भेण वाशो हाँ सेठ भेण खे सैंडल ॾेखार अचो मुखे चिंता न कारिया मुंहिंजो झूलण वेठो मुखे चिंता न कारिया मुंहिंजो झूलण वेठो मुखे फिकर न कोई मुंहिंजो झूलण वेठो कहिड़ो हाल आहे भैया ख़ुशि लॻा पिया आहियो झूलेलाल जी महिरा हुकुम कयो मूंखे बाबूअ लाइ शू ॾेखारियो न हाँ हाँ वाशो भेण खे बूट त ॾेखार वरी अचिजो बिल्कुलु अॼु ऑनलाइन वारो दुकान ते शॉपिंग करण छॾियो ऑनलाइन जी ॻाल्हियूं हाणे ख़बर पई आहे त दुकान जी खरीदारीअ खां ऑनलाइन जी खरीदारी 40% महांगी पवंदी आहे दुकान ते खरीदारी करण ही सस्ती पवंदी आहे बराबर ये ऑनलाइन वारा असां खां ई शयूं वठी महांगे अघ में तव्हांखे ॾींदा आहिनि सही आहे इन करे अखियूं खोलियो और दुकाननि ते अची शॉपिंग कयो दुकाननि जी रौनक वधायो और पंहिंजो पैसो बचायो जय झूलेलाल